कंबर मां चूंडियल PPM ने मीर आमिर अली मक्सी कंबर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मूं 2021 खां तरक़ियाती कमनि लाइ पंहिंजे हल्के में प्यूअर ब्लॉक, वाटर सप्लाई, डिस्पेंसरीज़, स्कूलनि समेत रोडनि रस्तनि जी मद में 2 अरब 60 लख रुपयनि जूं स्कीमूं ॾिनियूं आहिनि। पर अफ़सोस जो हिते करप्शन हुअण समेत सिफ़ारिश एवज़ ऑफिसर मुक़ररु हुअण करे कम सही न पिया थियनि, जॾहिं त नाक़िस मटीरियल जे इस्तेमाल सबबि गैर मयारी कम कराया विया जेकी थोरे ई अरसे में ख़त्म थी विया। मां सिंध जे वॾे वज़ीर खे चवंदुसि जेकी ग़लति कम थियनि पिया उहे बंदि थियण घुरिजनि। हिन चयो त पंजाब सरकार महिनत करे पंहिंजे सूबे खे तरक़ी ॾियारी आहे। पंजाब में तवजो वधीक ॾिनी वञे थी। सिंध सरकार कुझु अहसास करे मालिकी करे, जॾहिं त रोड ठहण बाद 3 सालनि खां बि घटि अरसे में ख़त्म थी वञनि था। रोज़ाना मुख़्तलिफ़ खातनि जा इंजीनियर तब्दील थियनि था, जॾहिं त मूं को बि ऑफिसर न रखायो आहे। हिन चयो त लॉ एंड ऑर्डर जी सिलसिले में मूं SSP कंबर खे चयो आहे त सिफ़ारिश ते न पर मेरिट ते SHO मुक़ररु कया वञनि। हिन चयो त 2008 खां वठी हर ॾुखे वक़्त में पार्टी सां गॾु बीठल आहियूं। हिन चयो त आइनी अदालतूं क़ाइमु करणु सुठो सवण आहे। जेकॾहिं आइनी अदालतूं हुजनि हा त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो फाही न चढ़े हा। हिन चयो त मां हमेशह अवाम खे बुनियादी सहूलियतूं ॾियण संदनि मसइला हल करण लाइ सदाईं कोशिशूं वरितियूं आहिनि। जेको मुंहिंजो मशन आहे। कैमरामैन शोएब अहमद सां गॾु मोहम्मद मिठल कोसो, डिस्ट्रिक्ट रिपोर्टर कोशिश डिजिटल कंबर शहजाद कोट।